औज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असां जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी असांजे मोहतरम चेयरमैन साहब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब, अदी फरियाल टालपुर साहब ऐं ॿियनि जी अॻुवाणी में असांजो काफ़िलो 10 ॾींहंनि ताईं रवां दवा रहियो ऐं माशाअल्लाह लखनि जे तादाद में 4 किलोमीटरनि में गाॾियुनि जो लाइन हो ऐं लखनि जे तादाद में माण्हू हलिया ऐं असांजो जेको माण्हू चवंदा आहिनि त ही सिर्फ़ु सिंध पाकिस्तान पीपल्स पार्टी सिर्फ़ु सिंध ताईं मज़दूर ऐं उन्हनि खे ॿुधाइणु थो चाहियां त हींअर पंजाब में तारीख़ी इस्तक़बाल असांजे चेयरमैन जो थियो आहे। हर शहर में असांजो तारीख़ी इस्तक़बाल थियो आहे। पंजाब जा अवाम जेको आहे बिल्कुलु हिन खां बदज़न थी चुको आहे। ही जेको इमरान ख़ान बुख लाहिण जो शिकार थी वियो आहे ऐं हीउ जेको धमकियुनि ते लही आयो आहे ऐं ग़लति लैंग्वेज बाज़ारी ज़बान इस्तेमालु करे रहियो आहे। इंशाअल्लाह ताला हीउ चंद ॾींहंनि जो महिमान आहे। इंशाअल्लाह बेइतमादी कामयाबु थींदी ऐं बिलावल साहिब जो हीउ जेको पुरअमन एहतजाज हो या रैली हो उहो कामयाबु वियो आहे ऐं असांखे फ़ख़ुरु आहे पंहिंजे चेयरमैन साहिब ते त एॾो दिलेर थी पंहिंजे ट्रक ते या पंहिंजे कारकुननि सां गॾु उते ई रहियो आहे। हर नंढे शहर में वॾे शहर में पंहिंजे वर्करनि सां गॾु रहियो आहे। असां पूरो उमीद आहियूं इंशाअल्लाह पंजाब में PTI वारनि मेंबरनि हिन जे ख़िलाफ़ु बग़ावत करे छॾियो आहे ऐं हिन जे मुल्क जा जेके बि माण्हू आहिनि हिन जे ख़िलाफ़ु थी विया आहिनि ऐं हिन खे को बि हक़ न आहे रहण जो ऐं इंशाअल्लाह ताला बेइतमादी जो रिथ कामयाबु थींदो। असांजे टंडे लियार में असांजो जेको टारगेट हो उन खां असां ॿीणा थी विया आहियूं वियासीं। जेके MPA साहिब आहे MNA साहिब ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी गॾु हो असां सां, रईस इमदाद ख़ान पिताबी साहिब बि असां सां गॾु हो ऐं उनजा माण्हू बि हुआ। टोटली 5-8 बसूं हुयूं, कारियूं हुयूं। साईं ज़िया बादशाह पाण रज़वी साहिब हो ऐं जेके बि असांजा तालकनि जा सदूर हुआ ऐं जनरल सेक्रेटरी ज़हीर रईस ज़हीर पिताबी साहिब, मोहम्मद जुमन लेगारी साहिब, जिब्रान अमीन हैदरी ऐं रईस जाफ़र ख़ान, इहे सभु असां जेको आहे गॾु हुआसीं। तालकनि जा सदूर उहे बि मोहम्मद साले मीरजत वारा इहे सभु असां गॾु हुआसीं ऐं टोटल क़यादत असां एतिरा त माण्हू ख़ुदा जो कसम सम्झिया जो असांजो टारगेट ॿीणो थी हितां खां असां निकितासीं।